इलॉन मस्क खे 26, लियोनल मेसी खे 17 ऐं रोनाल्डो खे 11 साल लॻा कामयाबी हासिल करण लाइ। ऐं तव्हां चाहियो था त तव्हां रातो राति कामयाबु थी वञो। छा इहो मुमकिन आहे? बिल्कुलु, इहे 100% पॉसिबल आहे त तव्हां रातो राति कामयाबु थी वञो। पर उन राति लाइ तव्हांखे तयारी करणी पवंदी। उन राति जे लाइ महिनत करणी पवंदी, पंहिंजा स्किल्स इम्प्रूव करणा पवंदा ऐं हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस कंसिस्टेंसी सां तव्हांखे फॉलो करिणो पवंदो। उन में तव्हांखे 4 साल लॻी सघनि था, 5 साल लॻी सघनि था, 20 साल बि लॻी सघनि था। पर उहो तव्हांजे हथ आहे त तव्हां केतिरो जल्दी उन प्रोसेस खे मुकमल था कयो। नवां हुनर सिखो, किताब पढ़ो, नवनि माण्हुनि सां मिलो, अहिड़नि माण्हुनि सां मिलो जेके तव्हांखे पॉज़िटिवली एम्फसाइज़ कनि, तव्हांखे इंकरेज कनि। ऐं तव्हां नवां किताब पढ़ो, छॾियो आशिकी माशिकी वारियूं कहाणियूं। पंहिंजो पाण खे डेवलप करण जे लाइ लाइफ स्किल्स जा किताब पढ़ो, प्रोफेशनल डेवलपमेंट जा किताब पढ़ो। यूट्यूब ते कोर्सिस अवेलेबल आहिनि, उहे ॾिसो। साइकोलॉजी खे पढ़ो, मॉडर्न साइकोलॉजी छा थी चवे, अॼुकल्ह इंसानु कहिड़े तरीक़े सां पाण खे इम्प्रूव करे सघे थो, उहे सभु शयूं पढ़ो, उन्हनि ते अमल कयो। कंहिं सियाणे चयो आहे त नॉलेज हासिलु करणु सुठी ॻाल्हि आहे, तालीम हासिलु करणु सुठी ॻाल्हि आहे, पर उनजो रिज़ल्ट को एक्शन हुजणु घुरिजे। अगरि तव्हां सिर्फ़ु नॉलेज हासिलु कंदो, तालीम हासिलु कंदो ऐं उन ते को एक्शन न कंदो त पोइ तव्हां रुॻो ताक़ुनि में वेही कचहरी कंदो ऐं रुॻो वॾे माण्हू थियण जी एक्टिंग कंदो, जेको तव्हां लाइ कंहिं बि फ़ाइदे जो कोन्हे। पंहिंजी ज़ात सां सचाई तव्हांखे कामयाबु करे सघे थी ऐं उहा राति अची सघे थी जंहिंमें तव्हां चई सघो था त मां रातो राति कामयाबु थियुमि। उन राति जे पोयां जेका महिनत आहे उहा तव्हांजे हथनि में आहे। हिकिड़ो मिसाल ॾिसूं था, हे बांस जे लकिड़े जी। बांस जो लकिड़ो जॾहिं कोई उनजो ॿिज पोखींदो आहे त पोइ 1 हफ़्ते खां पोइ, 1 महीने खां पोइ, 1 साल खां पोइ न, पर 6 सालनि ताईं उहो बांस फुटंदो कोन्हे, उनजो सलो बि कोन निकिरंदो आहे। पर उनखे पोखण वारो उन ते कंटिन्यूअस महिनत कंदो रहंदो आहे ऐं उनखे पाणी ॾींदो रहंदो आहे, उनखे जानवरनि खां बचाईंदो आहे ऐं उन ॿिज जी पूरी हिफ़ाज़त कंदो आहे, जेको ज़ेरे ज़मीन 6 सालनि ताईं बिना कंहिं निशान जे उते हूंदो आहे। ऐं 6 सालनि खां पोइ हिकदमि सां बांस जो लकिड़ो तव्हां ॾिसंदो त हफ़्ते में, ऐं कॾहिं कॾहिं हफ़्तो बि पूरो न थींदो आहे, 6 ॾींहंनि में 10 मीटर, 8 मीटर, 12 मीटरनि ताईं हिकदमि सां शूट करे ऐं पैदा थी वेंदो आहे ऐं पोइ उहो बांस जो लकिड़ो सभिनी खे नज़र ईंदो आहे। असां जहिड़ो माण्हू जॾहिं उन ज़मीन तां गुज़रंदो त चवंदो त यार कल्ह त हिते कुझु कोन हो ऐं हफ़्तो पहिरियां त हिते कुझु कोन हो, हाणे ॾिस त बांस जो फसल बीठो आहे। इहो कीअं मुमकिन आहे? इहो ईअं ई मुमकिन आहे जो इन जे पोयां कंहिं हारीअ जी 6 सालनि जी ॾींहं राति जी महिनत आहे, उनजो पघर आहे, उन जूं रातियूं आहिनि, उनजी कोशिशि आहे, उनखे सिक्योर कयो आहे, उनखे कीड़नि खां बचायो आहे, पखियुनि खां बचायो आहे, ॿियनि जानवरनि खां बचायो आहे। तव्हां पंहिंजो पाण खे बि उन्हनि जानवरनि खां बचायो, उहे जानवर जेके बुरियूं आदतूं आहिनि, उहे ॻाल्हियूं जेके तव्हांखे प्रोग्रेस खां ऐं तरक़ी करण खां रोकनि थियूं, उन सभिनी खां पाण खे तव्हां बचायो। उनखां पोइ तव्हां बि चई सघो था त मां रातो राति कामयाबु थियुमि। उन राति खे आणण ताईं तव्हांखे जेके जफ़ाकशूं करणियूं आहिनि उन्हनि ते ध्यानु ॾियो, उन्हनि ते महिनत करणु शुरू कयो ऐं कंसिस्टेंट रहो, कंदा रहो, ब्रेक न वठो। तव्हांखे कोई चवंदो त आराम करे वठि, कुझु ॾींहं रेस्ट करे वठि, पंहिंजो पाण खे टाइम ॾे, बिल्कुलु पंहिंजो पाण खे टाइम ॾियो, पर पंहिंजे पाण खे टाइम ॾियो, उन पंहिंजे टाइम में पंहिंजो पाण खे सुधारियो त जीअं तव्हां बि कामयाबु माण्हुनि जी लिस्ट में अची सघो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त कामयाबी खां पोइ बाद में ही दुनिया, ही माण्हू, तव्हां ऑटोमेटिकली सेलिब्रिटी थी वेंदो। तव्हांजे ख़ानदान में, तव्हांजे दोस्तनि में, तव्हांजे पाड़े में, तव्हांजे ॻोठ में सभु तव्हांजी इज़त कंदा अगरि तव्हां कामयाबु हूंदो। बाक़ी अगरि तव्हां कामयाबु न आहियो त दुनिया मिसालुनि सां भरियल आहे। अचो त हिकिड़ा मिसाली इंसान थियूं, पंहिंजी कामयाबी पूरी दुनिया खे ॾेखारियूं। भले महिनत कोई न सराहे, पर कामयाबु थियण खां पोइ तव्हांखे सभु सलाम कंदा।